दादू में वापारी तह के सॾ ते बदअमनी खिलाफ शटर बंद हड़ताल कई वई। शहर के कारोबारी इलाइक़ा स्टेशन रोड, शाही बाजार, रेशम घिटी, मोबाइल मार्केट, जुड़ल शाह मार्केट, राय बाजार, मोटरसाइकिल शोरूम मार्केट समेत शहर मुकम्मल तौर बंद करे बदअमनी जा सतायल वापारी, दुकानदार, शहरी हज़ारनि की तादाद में रोडन ते निकरी आया। बदअमनी के मुतासिर शहरिन हथन में प्ले कार्ड खणी शहर के मुख्तलिफ रस्तन रोडन का मार्च करे SSP मोड़ ते धरणो हणी वेही रहा। मुज़ाहिरीन गुलहसन पंवर, बाबू सुरियो, शमन मला, फहीम आराई, मुमताज चना, मोहम्मद बशकोराई, राजा रफीक पंवर, मुजीब पंवर ऐं ॿियनि शहरियुनि दादू पुलिस खिलाफ शदीद नारेबाज़ी कंदे SSP दादू एजाज़ अहमद शेख के हटाइण जो मुतालबो कंदे चयो त दादू ज़िलो बदअमनी जे वर चढ़ी वियो आहे। पुलिस अघोर निंड सुतल आहे। SSP दादू एजाज़ अहमद शेख दादू ज़िले के ॾोहारियुनि हवाले करे पुलिस के वीज़ा ते मोकिले छॾियो आहे, जे सबब रोज़ाना 8 खां 10 फुरूं, चोरियूं, धाड़ा रोज़ जो मामूल बनियल आहिनि। रोज़ाना शहरी फुरजी लुटजी रहा आहिनि, पर को भी नोटिस वठण वारो न आहे। हिननि चयो त अॼु शटर बंद हड़ताल करे कारोबार मुकम्मल तौर बंद करे दादू जा दुकानदार, वापारी, शहरी मजबूरन रोडन ते वेठा आहिनि। हिननि चयो त दादू जा शहरी अमुन घुरनि था। अमुन असांजो कानूनी ऐं बुनियादी हक़ आहे। हलंदड़ महीने किरोड़नि रुपयनि जूं चोरियूं फुरूं थियूं आहिनि, पर पुलिस कख भञी बीणो न कयो आहे। हिकु भी शहरी, वापारी, दुकानदार जी फुर ऐं चोरी थियल रिकवरी न थी सघी आहे। मुज़ाहिरीन सिंध TV सां ॻाल्हाईंदे चयो त दुकानदार को बि दुकानदार तबिको बचियल न आहे जंहिंजी चोरी न थी हुजे, चाहे क्लॉथ मार्केट वारो हुजे, ज्वेलर वारो हुजे, मोटरसाइकिल स्पेयर पार्ट्स वारो हुजे, किरियाने वारो हुजे, जनरल स्टोर वारो हुजे, हर दुकानदार खां, हर फर्द खां, हर तबिके खां चोरी थी आहे। उन खां अलावा मोटरसाइकिलुनि जूं चोरियूं, फुर जूं वारदातूं, घरनि में घिड़नि जूं वारदातूं बेइंतिहा आहिनि। दादू में को बि हिमल अमन अमान का नाले जी का शइ कान्हे का। असांजो इहो मुतालबो आहे आला क़यादत खां, IG DIG खां, जॾहिं खां ही SSP दादू में आयो आहे उन टाइम खां वठी दादू में चोरियूं ईअं उरूज ते पहुची वियूं आहिनि। उन खां अॻु में दादू में पुलिस हिमल किथे बि तव्हांखे पिकटुनि जे नज़र न ईंदी। अधु खां वधीक पुलिस हुन पंहिंजे पैसनि जी लालच में पैसा वठी वीज़ा ते मोकिले छॾी आहे। आला क़यादत खां असांजी जेको त पुरज़ोर अपील आहे हिन नाअहल चोर SP खे हटाए दादू में अमन करायो वञे। मुझो नालो शमन मला वा, मुझो नूर आर्ट जे नाले दुकान आहे हेड क्वार्टर जे साम्हूं। मुआरे दुकान के 9 तारीख़ जे ॾींहुं जेको आहे राति जो धाड़ो लॻो आहे। अॼु जेको आहे 25 तारीख़ आहे। हिमल ताणी को बि न सियासी माण्हू, न सिपाही, न को बि मूंखां पुछा करण न आयो आहे। 50 लख खां वधीक महिरबानी करे मां वज़ीर आला, IG DIG ऐं MNA साहब के अर्ज़ु कंदुसि त खुदारा मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं मूंखे हे चोरी वापसि कराई ॾिनी वञे। बदअमनी तमामु घणी थी वई आहे। हिन SSP अचण सां एॾी असांजे दादू ज़िले में बदअमनी थी आहे, कंहिं बि ज़िले में बदअमनी न आहे। असां महिरबानी करे टोटल जेको SP आहे पुलिस वीज़ा ते छॾी आहे उहा वापसि कराए। असां अमन अमान खपे। असां शहरी आहियूं, वापारी आहियूं, असां तमामु नाजाइज़ियूं घणी थियूं फौरन धाड़ेलनि चोरनि तमामु घणियूं कयूं आहिनि। मजबूरन थी असां रोडनि ते निकिता आहियूं, हड़तालूं करायूं अथऊं। महिरबानी करे असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे अर्ज़ु अपील था कयूं, महिरबानी करे दादू ज़िले मां SP हटायो वञे। चीफ ऑफ आर्मी पाकिस्तान के अर्ज़ु अपील था कयूं, महिरबानी करे दादू ज़िले मां SP हटायो वञे। असांजो इहो ई मुतालबो आहे, महिरबानी करे असां हिन मां जान छॾाए। असांजी बदअमनी तमामु घणी थी वई आहे, को सुख जे साल सां खणी सघूं। स्टेशन रोड, शाही बाज़ार मेन जेके आहिनि उहे शयूं हींअर तव्हां मीडिया वारा ॾिसो बंदि आहिनि। ही को कंहिं ते ज़ोर ज़बरदस्ती कोन्हे। ही सभिनी शहरनि जो हिकिड़ो पंहिंजो आहे जेको कमु आहे। छो जो बदअमनी हूंदी त न रोज़गार थींदो, न थींदो, को बि माण्हू घरनि में महफ़ूज़ कोन्हे। असांजी बि हिकिड़ी उमिरि आहे, कंहिं SP आया, कंहिं बि आहे, पर अहिड़ो जेको ज़ुल्म जेको हींअर हले पियो थो, को बि पंहिंजे घर में बि महफ़ूज़ कोन्हे। इन करे असां आला इख़्तियारनि खे इहा अपील कंदासीं त हिन SP मां असांजी जान छॾाई वञे। छा भला ॿिया SP कोन्हनि छा जेके हिते ज़िले ते कंट्रोल कनि? असां आवाम जो त इहो हक़ु आहे, असांखे इहो त तहफ़ुज़ त असांजो हक़ु आहे, आइनी हक़ु आहे, उहो असांखे ॾिनो वञे। ॿियो हाणे असांजो कंहिंसां का ज़ाती दुश्मनी कोन्हे का। मूंखां पाण खां मोटरसाइकिल फुर कई वई। विच शहर मां 2 हथियारबंदनि मूंखां मोटरसाइकिल फुर कई ऐं उनजो पुलिस हींअर ताईं NC बि दाख़िल न कई आहे। हींअर ताईं FIR त परे जी ॻाल्हि, पर NC बि दाख़िल न थी आहे। असां मुतालबो था कयूं असां सॼी मोबाइल मार्केट बंदि करे हिन एहतजाज में शरीक थिया आहियूं ताकि असांखे अमुन ॾिनो वञे, असांजे सॼे शहर खे अमुन ॾिनो वञे। सॼो शहर
अमन अमान जे लाइ मुतासिर आहे। बदअमनी एतिरी वधी वई आहे जो केर बि माण्हू न घर में महफ़ूज़ आहे न दुकान ते महफ़ूज़ आहे। सॼो ॾींहुं महिनत करे दुकान मां कमायूं था, को चोर ऐं लुटेरो, को डाकू, को अची असां खां फुर करे हलियो थो वञे। ताजर बिरादरी का निंदड़ की बिरादरी न आहे। हे दादू जा चादर अथई। अॼु तव्हां ॾिसी सघो था त किथे गॾु थिया आहिनि ऐं असां SSP खे ॿुधाईंदा चयूं अञा हाणे तव्हांखे अञा न छॾे भॼी वियो, अञा हिन खां वधीक असां हड़ताल करे तव्हांखे ॾेखारींदासीं। तॾहिं खां वठी SSP ही आयो आहे, तॾहिं खां वठी फुर चोरी धाड़ो तमामु उरूज ते वधी वई आहे। हीअ असां हड़ताल कई आहे। असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे, तहफ़ुज़ न ॾिनो वियो त असां हिन दायरे खे अञा वधाए सघूं था। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त जेसिताईं SSP दादू एजाज़ अहमद शेख खे न हटायो वेंदो ऐं होम डिस्ट्रिक्ट जा SHOs न हटाया वेंदा ऐं बदअमनी ऐं फुरुनि ऐं चोरियुनि जेके थियूं आहिनि उहे वापसि न थींदियूं, तेसिताईं एहतिजाजी तहरीक जारी रहंदी। कैमरामैन शहज़ाद चांडियो सां गॾु वली चांडियो, सिंध TV न्यूज़ दादू।